दोस्तों तव्हांजो पंहिंजो यादर सुञातल अदाकार एसपटी जीअं त साम्हूं स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा त इहो असांजो प्यारो प्री भाउ दोस्त आहे ज़ाहिद अमन सोलंकी। ही फिल्म जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं फिल्म जो बहितरीनु डायरेक्टर आहे। जीअं त असांजे हिन विरासती में हींअर तव्हां सीधी फिल्म ठाहे पियो जंहिं उन फिल्म जो नालो आहे द रॉन्ग नंबर। उनमें सुठी कास्ट आहे, सुठी कहाणी आहे। उन फिल्म में मां पिणु कमु करे रहियो आहियां। ॿिया सिंध जा नामवर आर्टिस्ट बि हिन फिल्म में हिसो वठनि पिया। रिकॉर्डिंग हिन फिल्म जी जारी आहे। इनशाला थोरे ई वक़्त में हीअ फिल्म मुख़्तलिफ़ मीडिया जे हिसाब सां सोशल मीडिया ते यूट्यूब ते अची वेंदी। जंहिं दोस्त खे हिन फिल्म में कमु करण जो शौक़ु आहे। अहिड़ो को वॾो मसइलो कोन्हे जो वॾा दोस्त सम्झनि त भई असांखे हीउ डायरेक्टर साहिबु फुरे वेंदो या अहिड़ी ॻाल्हि कान्हे। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे हिक ॿिए जी मदद करणु सुठी ॻाल्हि आहे। फिल्म ज़ाहिर आहे पैसो ख़र्चु थिए थो। जंहिं दोस्त खे शौक़ु हुजे हिन दोस्त सां राबितो कनि। हिन ज़ाहिद सोलंकी साहिब जो नंबर आहे 0303 वरी बि ॾिसां नंबर आहे 0303 35 46 799 0303 35 46 799। दोस्त गुज़ारिश आहे त जंहिं दोस्त खे फिल्म इन नंबर ते हिन दोस्त सां राबितो कयो। ज़ाहिद सोलंकी साहिब साईं महिरबानी। तव्हां ॿुधो त असांजो सीनियर आर्टिस्ट सिंध जो नाले वारो आहे ऐं अला साईं हुनखे नवाज़ियो आहे। असां पाण हुनखे ॾिसी ॾिसी सिखिया आहियूं कमु। साईं जन तमामु बहितरीनु अदाकार आहिनि। वरी स्टाइल कमु थियल आहे साईं जो। त हाणे हिन दफ़े मां हुन सां कमु करे रहियो आहियां। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती फिल्म मां ठाहे रहियो आहियां। विरासिटी में राइटर बि मां पाण आहियां, डायरेक्टर बि मां पाण आहियां ऐं तमामु सुठी कास्ट आहे। उहो तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं ओचितो। वरी इनशा ताला उन्हनि सां जेको मां तव्हांजे फिल्म में जेको परफॉर्म कयो मूंखे ॾाढो उन परफॉर्म करण में मज़ो आहे। छो त फिल्म जी स्टोरी ऐं फिल्म जा डायलॉग ॾाढा फस्ट क्लास ऐं मुनफ़रिद हुआ। इन करे परफॉर्म करण में बि ॾाढो मज़ो अचे पियो। ऐं जेके दोस्त फिल्म में कमु कंदा उहे बि ॾाढा सुठा आर्टिस्ट हूंदा। इनशाला दुआ हुजे त फिल्म सुठी कामयाबी माणे ऐं इन दोस्त सां राबितो ज़रूरु कजे। हीउ तमामु हिकिड़ो एतमाद जोॻो शख़्स आहे। अहिड़ो हरूभरू ईअं खणी सम्झो त भई दुनिया में अलाए छा छा थो रहे। दुनिया सां बदल कोन्हे। बाक़ी रही ॻाल्हि त दोस्त तव्हांजी उमेदुनि ते बिल्कुलु पूरो इनशाला।